मुझे मुंह ते ही छा पता ला मूंखे अचानक छा थी वियो अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिन पूरे व्लॉग में। सुबुह जो सवेरे नाश्तो करे किताबनि जो रुख़ कयो ऐं लाइब्रेरी पंहिंजी मां हिकिड़ो किताबु खयो जंहिंजो नालो आहे हयात मोहम्मद। असांजे मोहम्मद मिठड़े ते किताबु छपियल आहे, पूरी ज़िंदगी कीअं हुन गुज़ारी। हीअ किताबु हर माण्हू खे पढ़णु खपे, तमामु ज़बरदस्त किताबु आहे, तमामु घणो कुझु तव्हांखे सिखण लाइ मिलंदो। घर में जॾहिं तव्हांखे वांधि कई हुजे त 2-2.5 कलाक तव्हांजा ईअं गुज़री वेंदा, तव्हांखे ख़बर न पवंदी। सो बहरहाल मानी जो टाइम थियो आहे ऐं मानी खाइणी आहे। हीअं मंझंदि जी मानी में तईअ में भुॻल भिंडियूं ऐं तईअ में टमाटनि जी चटणी, गॾोगॾु चांवर ऐं कणिक जी मानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलाह जो नालो वठी करे मानी खाधी। मानी में लाजवाब टेस्टी मानी खाई करे शैंक ते वियासीं ऐं मानीअ जा जेके वात में हुया बोरा बोरा उहे कढी करे वॉश करे ऐं टाइम जो ॾिठोसीं त ॿिनि में 5 मिंट आहे। फ्रिज ते चाबी पई ऐं टाइम थी रहियो मुंहिंजी वॾी धीउ जे स्कूल जो, उनखे खणण जे लाइ मां वञी रहियो आहियां। मालहार ऐं सालार पहिरियों तयारु बीठा हुया, उन्हनि चयो असां बि हलंदासीं। ॿिन्हिनि खे विहारियो मोटरसाइकिल ते ऐं पहुतासीं गुलशन हदीद में मौजूदु रोशन तारा सेकेंडरी स्कूल में, जिते पंहिंजी वॾी धीउ अची वई स्कूल खां। उनखे मोटरसाइकिल ते विहारियोसीं ऐं पंहिंजे सोसाइटी में पहुतासीं त अनमोल चयो त पापा मां तव्हांजो वीडियो भरियां। मां चयो बिल्कुलु भर। सो पहुतासीं घर ख़ैर। घर आयासीं त सूफ़नि जी प्लेट तयारु लॻी पई ऐं सूफ़ असां सभिनी मिली जुली करे खाधासीं। ऐं मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे त मां पंहिंजे सुम्हण महिल मोबाइल एरोप्लेन ते लॻाए सुम्हंदो आहियां ऐं ओॾी महिल ई चार्जिंग करे निंड कंदो आहियां। सो मल्हार ऐं मां निंड कईसीं पूरा 2.5 कलाक ऐं पोइ उथियासीं हथ मुंहुं धोई करे, खमीस पाए खमीस खे बटन हणी आईने ते ॾिसी करे तयारु थी वियुसि। सुम्हण महिल मां फ़ोन ते एरोप्लेन ज़रूरु हणंदो आहियां, छो जो अगरि साइलेंट ते हणंदुमि कंहिंजी फ़ोन अची वई त पोइ हुनजी अगरि न खणी सघियुमि निंड हुजण जे करे त हुनजे ज़हन में तमामु घणियूं ग़लतफ़हमियूं थींदियूं त हिन फ़ोन न कई, ॼाणी वाणी न कई। इन जे लाइ मां एरोप्लेन हणी सुम्हंदो आहियां त जीअं निंड बि सुकून जी कयां ऐं जेके कमु हूंदो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿीहर बि फ़ोन कंदो ऐं पोइ हुन सां हाल अहिवाल कबो। इन दौरान अनाया धीउ मुंहिंजे लाइ काढ़ो खणी आई, जंहिंमें अदरक, इलायची ऐं फूदनो पियलो या चांहि मां शाम जे टाइम पीअंदो आहियां। मूंखे तमामु घणो रिलीफ ॾींदी आहे, मज़ो ॾींदी आहे ऐं वणंदी आहे, तमामु बहितरीनु। 4:55 थियो आहे ऐं 6 बजे जेको आहे सो मां ॿाहिरि निकिरंदुमि। 6 बजे खां अॻु में न, 6 बजे खां अॻु में छो न निकिरंदुमि इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। घड़ियाल ते जॾहिं नज़र पई त 5:30 थी रहिया। 5:30 खां पोइ मूं तयारी शुरू कई। नेबुलाइज़ जी मशीन आहे ऐं मां नेबुलाइज़ कंदो आहियां फिक्स 6 बजे। उन जी तयारी पकड़णु शुरू कई, छत थियणु लॻा ऐं मां वियुसि फ्रिज ॾे। फ्रिज में जेको नेबुलाइज़ जो सामान पियो उहो खयों ऐं उहो वरी मां वियुसि हुन मशीन में विझणु। 6 बजे मां नेबुलाइज़ कंदो आहियां, शाम जा 6, राति जा 12, वरी सुबुह जा 6, वरी राति जा 12। 4 टाइम मूंखे नेबुलाइज़ करिणो हूंदो आहे। इन जे लाइ वक़्त जी पाबंदी सां चवंदा आहिनि त जी ख़ुशि त जहान ख़ुशि। मुंहिंजे पोयां मुंहिंजा 5 ॿार आहिनि, 5 ॿारनि जो पीउ आहियां। उन्हनि जो सॼो ज़िम्मो मुंहिंजे मथां आहे। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु मां बहितरु सम्झंदो आहियां। नेबुलाइज़ करे हुन मशीन खे अंदरि रखी ऐं मां ॿिया कपिड़ा पाता ऐं कपिड़ा पाए करे मूंखे पंहिंजी अनमोल धीउ घड़ी हाणे खणी ॾिनी। घड़ी पाती ऐं मां वञणु लॻुसि ॿाहिरि मूंखे ज़रूरी कमु हुयो। मल्हार चयो मां पापा हलां। मूं चयो पुटु हींअर तूं न हल, मूंखे कमु आहे ऐं मूंखे थोरी देरि थी वेंदी। साम्हूं ॾिठुमि त मुंहिंजे हथ जो लॻायल निम जो वणु ॾिसी करे मूंखे खिली रहियो, मूंखे मज़ो अची वियो। बहरहाल मां बाइक में चाबी विधी ऐं पोइ निकिरीसि ॿाहिरि। नेशनल हाईवे ते जीअं पहुतुमि त वॾी रश लॻी पई ऐं गाॾीअ जो एक्सीडेंट थी पियो। जॾहिं मालिक खां पुछियो बंदा तो बच गया ना? बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह, शुक्र है। ये वाटर टैंकर यहाँ से टर्न हो रहा था, उन्होंने जब टर्न किया आधी गाड़ी निकली है, वो सामने गाड़ी खड़ी हुई है, वो वाली सामने उधर से ये पहुंच जा रहा था रोड से, ये सीधा जा रहे हैं कोयला रोड। गुलशन हदीद फेज़ 1 में मूंखे कमु हो, उहो सॼो कमु छॾाए करे मां आयुसि वापसि पंहिंजे घर। ऐं जॾहिं घर पहुतुसि त मूंसां छा थियो। मूंखे ड्रिजाइण जे लाइ छा कयो, मां शिरक भरियो, मां अलाए छा थियो। मुंहिंजो यकीन आहे, छो जो मां यकीन रखंदो आहियां ऐं आज़मायो बि आहे त सुम्हण खां पहिरियां तव्हां अगरि सुठा किताब पढ़ंदो त सुठा ख़्यालात ईंदा ऐं उनखे सुठनि ख़्यालनि खे तव्हां
अप्लाई बि करे सघो था ऐं हुन अप्लाई करण में तव्हांखे काई बि दिक़त तकलीफ़ या परेशानी न थींदी ऐं मुंहिंजो इहो माना आज़मायल आहे या मां पकी ॻाल्हि थो कयां। सो सुम्हण खां पहिरियां मुंहिंजी आदत रही आहे त मोटिवेशनल को किताबु पढ़ंदो आहे, जीअं ख़ुदशनासी जो जोर नफ़्सियात ते लिखियलु आहे, ऐं इहो पढ़ी मां सुम्हंदुसि। मां तव्हां उमेद थो कयां त मुंहिंजो हीउ नंढिड़ो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो। लख लाइक।